सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम कुझु किताब मां इमदाद अली ओढो अव्हां खे भलीकार चवां थो। सामाईन, असांजे शऊरी ऐं क़ौमी सुजागी वारे प्रोग्राम कुझु किताब मां में असां 4 लेख पेश कंदासूं। असांजो पहिरियों लेख सदा मलूक शाइर, दानिश्वर ऐं सिंध लाइ पंहिंजी हयाती अर्पींदड़ शेख हयाज़ जो आहे। शेख हयाज़ जे किताब ॾिया ॾिया लाट सां मां वरितो वियो आहे। हिन लेख जो उनवान आहे मुर्कन सारियूं मारवियूं। ॿियो लेख ग़ुलाम हुसैन रंगरेज़ जो आहे। ग़ुलाम हुसैन रंगरेज़ सिंधी अदब जी उहा लाट आहे जंहिं वॾे अरसे खां सिंध खे पंहिंजनि लिखणनि सां रोशन रखियो आहे। पाण सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी रहियो आहे ऐं घणनि किताबनि जो धणी आहे ऐं हमेशह सिंध ऐं सिंध वासियुनि लाइ लिखंदो, सोचींदो ऐं लोचींदो रहियो आहे। ग़ुलाम हुसैन रंगरेज़ जे लेख जो उनवान आहे मूं ज़ात अनोखी आंदी आहे। असांजो टियों लेख अब्दुल ख़ालिक जोड़ेजे जो आहे जेको सिंध जी क़ौमी तहरीक, इल्म ऐं अदब जे खेतर जी वॾे अरसे खां अबियारी कंदड़ आहे। हमेशह सिंध लाइ कलम वसीले पिणु जाखोड़ींदो रहियो आहे ऐं हीउ सिलसिलो वॾे जोश ऐं जज़्बे सां जारी आहे। हिन जे लेख जो उनवान आहे क़ौमी तहरीक में मौक़े परस्तीअ जा नतीजा। असांजो चोथों लेख सुंदर मेघवाड़ जो लिखियलु आहे। हिन जे लेख जो उनवान आहे हाणे त हिसाब किताब थींदो। सामाईन, प्रोग्राम जी शुरूआत असां शेख हयाज़ जे लेख सां कंदासूं। ही असां संदसि किताब ॾिया ॾिया लाट सां मां वरितल आहे। ही लेख शेख हयाज़ जी तकरीर आहे जंहिंमें हिन सिंधी ॿोली ऐं अदब जे हवाले सां तफ़सीली ज़िक्र कयो आहे। हिन पंहिंजे लेख में इन ई वेसाह जो इज़हार कयो आहे त सिंधी ॿोली पंहिंजी सगारी हैसियत हुजण करे दुनिया जी अहम ॿोलियुनि में शुमार थिए थी। हिन सिंध मुतलिक़ कहिड़ा न ख़ूबसूरत ऐं सांढण जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। शेख हयाज़ सिंध सां अक़ीदत ऐं प्यार जो इज़हार कंदे लिखे थो त मां मुंहनि जे दड़े खां वठी अॼु ताईं ज़िंदा रही आहियां। दुनिया जी काई बि तहज़ीब मूंखे मिटाए न सघी आहे। जेके बि तहज़ीबूं हिते आयूं हितां जी मिटी में जज़ब थी चुकियूं आहिनि। सिंध मारुई आहे, सिंध उहा सती आहे जा सदाईं धिका धूमा खाई पार पई आहे ऐं कोई बि उन जो सत बिगाड़े न सघियो आहे। वाक़ई सदियुनि खां सिंध ख़िलाफ़ धारियुनि साज़िशूं कयूं ऐं उन खे मिटाइण जूं कोशिशूं थींदियूं रहियूं, पर सिंध धरती माउ जे हिलाली पुटनि पंहिंजी माउ जी लज बचाइण लाइ
पंहिंजा सिर सदके कया। सामाईन, हाणे अव्हां जी ख़िदमत में सांडण जहिड़ो शेख हयात जो लेख पेश करे रहिया आहियूं। मुर्कन सारियूं मारवियूं। 1 जुलाई 1970 ते जनरल यहया ख़ान वन यूनिट जो ख़ात्मो कयो ऐं पुराणा सूबा वरी नक्शे ते उभरी आया। सिंध जे हर शहर में इन ख़ुशीअ में जशन सिंध मुनक़िद थिया। 18 जुलाई 1970 ते सिंधी अदबी संगत कराची जशन सिंध मल्हायो। इन ई मौक़े ते शेख हयात ही सदारती तकरीर कई जा हफ़्तेवार सुबह सिंध कराची जे 26 जुलाई 1970 वारे पर्चे में शाया थी। सिंध जा सपूतो 22 साल अॻु कराची असां खां खसी वई हुई। तॾहिं घेर में 4 घातू बि न हुआ जे वेरी सां विड़ी सघनि। सिंध जे इन ई विरहाङे खां 2 साल अॻु मूं कराचीअ में अंग्रेज़ी साम्राज ख़िलाफ़ ओ बाग़ी ओ राज दरोही ऐं इनकलाब गाए जहिड़ा नज़म हज़ारे सिंधियुनि जे साम्हूं पढ़िया हा। क्यामाड़ी वटि अंग्रेज़ सरकार जा जहाज़ जलंदे ॾिठा हा ऐं ईदगाह मैदान ते गोलियुनि जे वसकारे में बग़ावती गीत ॿुधा हा। पर कराची जी जुदाई खां पोइ मूं जॾहिं नज़र फेराई हुई तॾहिं मूंखे इब्राहिम जोए ऐं नूरदीन सर्की खां सवाइ टियों माण्हू नज़र न आयो हो जो मुंहिंजा गीत ॿुधी सिर धोणे हा। उन वक़्तु कराची जी झुरमुर ॾिसी ईअं लॻंदो हो जीअं कंवरो सेज ते सुती पई हुई ऐं लैला कूड़े कच ते मोहि जी कांध विञाए चुकी हुई। उन वक़्तु कराची दहली हुई, लखनऊ हुई, औरंगाबाद हुई, राय बरेली ऐं बांस बरेली हुई, पर सिंध न हुई। भिटाई खे कराची मां तड़े सिंध ॾांहुं माणियो वियो हो। वली दखनोई खां ग़ालिब दहलवी ताईं कब्ज़ो करे विया हुआ। हिंद मुस्लिम जी ज़बान, सकाफ़त ऐं नफ़्सियात, सियासी दौंस ऐं धांधली मूं लाइ त अजनबी कोन हुयूं, छो त मूं काफ़ी वक़्तु हिंद मुस्लिम जे कल्चर ऐं सियासत जो गहरो मुतालो कयो हो। पर असांजा ॿिया अदीब इन जे आॾो वाइड़ो थी विसामी विया हा। साल 1947 में हिकु दफ़े मूंखे प्रोफेसर पंजवाणी चयो हो त उर्दू कॉलेज में निशस्त आहे, तूं बि अचिजांइ। प्रोफेसर पंजवाणी पाकिस्तान खां अॻु ई उर्दू अदब सां कुझु दिलचस्पी रखंदो हो ऐं हिन खे अलामा इक़बाल ऐं जोश मलियाबादी जा कई शेर यादि हुआ। पंजवाणी जो सिंधी सर्किल में भिटाई ऐं मुंहिंजा शेर ॻाईंदो हो। ईअं नए माहौल में कीअं थो लॻे इहो ॾिसण लाइ मां हिन जी कोठ ते डीजी कॉलेज में वयुसि। उते बाबाए उर्दू मौलवी अब्दुल हक सदारत जी कुर्सी ते वेठो हो ऐं पंजवाणी अलामा इक़बाल जो ग़ज़ल ॻाए रहियो हो। हिन जा उर्दू उचार साफ़ सुथरा ऐं आवाज़ ॾाढो मिठो हो। इन करे अक्सर ॿुधंदड़ जिन जी मादरी ज़बान उर्दू हुई हिन खे पाॿो सां ॾिसी रहिया हुआ ऐं हू सिट सिट ते कन धोणे रहिया हुआ। ॿिए भेरे साॻे कॉलेज में उर्दू मुशाइरो हो। शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे सदारत थे कई। उर्दू मुशाइरे जी रिवायत ख़िलाफ़ दाऊद पोटे साहब मुशाइरे जी शुरू थियण खां अॻु उर्दू में पंहिंजी सदारती तकरीर कई। हिन खे उर्दूअ ते पूरी सारी महारत हुई। अरबीअ दानीअ में फारसी दानीअ जो सहारो वरितो। तकरीर कंदे हिन मुशद्दिद करे कमु आंदो त हिकु उर्दू शाइर जंहिंजो तख़ल्लुस अहमक फफोंदवी हुयो उन ई लफ़्ज़ जी वॾे वाक दुरुस्ती कई ऐं उनखे बिना शद जे उचारियो। अहमक साहब ईअं करण वक़्तु पंहिंजी कुर्सी तां उथी बि न बीठो। दाऊद पोटे साहब पंहिंजी कते कलामी ते कन लाटार कई ऐं वरी साॻियो जुमिलो वरजायाई जंहिंमें साॻियो अरबी लफ़्ज़ मुशद्दिद करे उचारियाई। इन ते अहमक साहब हिन खे वरी टोकियो ऐं एतिराज़ वारो लफ़्ज़ बिना शद जे उचारियाई। हाणे दाऊद पोटो साहब ॻाढ़ो थी वियो ऐं रड़ करे चयाई, ही केरु शख़्स आहे जो बार बार दख़ल दर माक़ूलात थो ॾिए। मां पाकिस्तान जो वॾे में वॾो अरबी दान आहियां ऐं कंहिंखे बि अरबी सेखारे थो सघां। हू केरु थींदो आहे जो मुंहिंजा वीचारा थो कढे। हिन एतिरो मस्तु चयो त सभई उर्दू शाइर उथी खड़ा थिया ऐं हाल छॾे हलिया विया। न सदारती तकरीर पूरी थी सघी ऐं न वरी उर्दू मुशाइरो ई थी सघियो। शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे सॼी ज़िंदगी सिंध जे क्लासिकी अदब ते खोजना कई हुई। सिंध में हिन जे इल्म जी धाक हूंदी हुई ऐं सभु सिंधी हिन खे गंभीर थी ॿुधंदा हुआ ऐं कॾहिं बि वातावरण न कंदा हुआ। हिन इहो न थे ॼातो त उर्दू मुशाइरे में फ़िक्रा कसिया वेंदा आहिनि ऐं उछातरा अदीब टीगर जी टोकूं कंदा आहिनि ऐं अहमक फ़क़ति तख़ल्लुस न आहे छो त हिमाकत उर्दू शाइरी जी रिवायत में दाख़िल आहे। इन ई वाक़े खां कुझु ॾींहं पोइ कचहरी रोड ते कम्युनिस्ट पार्टी जे ऑफिस में वेठा हुयासीं ऐं कामरेड कीरत जो अॼुकल्ह बम्बई मां सिंधी हफ़्तेवार
सिंधू धारा कढंदो आहे। पंहिंजी लूली लंगड़ी उर्दू में विचो भर में गुलब पाशा जी सियासी चालबाज़ियुनि ते तकरीर करे रहियो हो। ॿुधंदड़नि में कुझु उर्दू जा तरक़ी पसंद अदीब हुआ ऐं बाक़ी पार्टी मेंबर ऐं हमदर्द हुआ, जिन मां अक्सर उर्दू ॻाल्हाईंदड़ हुआ। तकरीर कंदे कीरत 2-3 दफ़ा उर्दू में चयो त असांखे बुर्जस्ता कमु कंदड़ घुर्जनि। इन ते उर्दू कामरेडनि कन खयां ऐं नेठि हिकिड़े खां न रहियो ऐं कीरत खां पुछियाईं त कामरेड इहो बुर्जस्तो कहिड़ी बला आहे। हाणे कीरत लाइ मुसीबत पैदा थी त हू उर्दू में बुर्जस्ते जी माना ॿुधाए। हिन 2 हथ मथे खयां ऐं पाण सेठी पंहिंजी छातीअ ॾांहुं इशारो करे चयाईं, कामरेड, बुर्जस्तो हिन खे चइबो आहे, याने ज़बरदस्त, याने सुपर, याने। हू वाइड़ा थी खिलण लॻा। नेठि मूं हिननि खे सम्झायो त सिंधी लफ़्ज़ बुर्जस्ते जी हिकु माना आहे, उर्दू लफ़्ज़ बुर्जस्ता जी ॿी माना आहे ऐं बुर्जस्तो मज़बूत ऐं हिमत वारे खे चवंदा आहिनि। वीचारे कीरत पंहिंजी तकरीर में त पार्टी सेक्युलर जो तत ॾिनो हो, पर उर्दू जी अदोगाबरी ॼाण करे इन खे गुड़दाणी बणाए विधो हो। इन वक़्तु मूं हिन खे कन में चयो हो, कामरेड, कराची में कम्युनिज़म बि उर्दू थी वई आहे, वञी कच्छ भुंज वसाए, हिते तुंहिंजी लीडरी कान हलंदी। मूं अहिड़ा कई वाक़िया ॾिठा ऐं इन करे जॾहिं बि कंहिं कराची जे सिंधी अदीब या सियासी कारकुन ते मुंहिंजी नज़र पवंदी हुई, तॾहिं मुंहिंजो हियांव कचो थियण लॻंदो हो। हू सभु अहसास कमतरी में मुब्तला हुआ। मूं लाइ उर्दू शहर व अदब काई ॾुखी ॻाल्हि न हुई। मूं 3 महीना उर्दू में शाइरी कई त मूंखे अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन पाकिस्तान जो नाइब सदर चूंडियाऊं ऐं जो उर्दू शहर मूं उन वक़्तु लिखियो हो, उहो जॾहिं उर्दू रिसालनि में देर सां शाया थियो, तॾहिं साल 1962 में राइटर्स गिल्ड मूंखे नून मीम राशिद सां गॾु साल जो बहितरीन उर्दू शाइर तस्लीम करे हमकलम एवॉर्ड ॾिनो। पर मूं थोरे वक़्त में महसूस कयो हो त उर्दू पंहिंजी धरतीअ तां उखड़जी कॾहिं बि सिंध में फली फूले न सघंदी। मूं महसूस कयो हो त खड़ी ॿोलीअ, बुर्ज भाषा, राजस्थानी, यूरोपी, मेवाती वग़ैरह खां कटिजी उर्दू अंत ॿुसाटिजी वेंदी ऐं पारसी ऐं अरबी लफ़्ज़नि जी पैट पैटरां इन में नओं साह विझी न सघंदी ऐं हिते उर्दू जी हालत नेठि वञी संस्कृत वारी थींदी। मूं महसूस कयो त सिंध जी ज़बान फ़क़ति सिंधी ऐं फ़क़ति इन में ई कोई बि सिंधी शाइर या अदीब पंहिंजी ज़हानत खे मंतक़ी नतीजे ते पहुचाए थो सघे। मूं महसूस कयो त हिन धरतीअ जी 5000 साल पुराणी ज़बान में हिकु बेइंतहा वसत आहे, जंहिंजो मिसाल नंढे खंड जी कंहिं बि ज़बान में न आहे। मूं महसूस कयो त उर्दू में शाइरी करे ऐं कराची में रही मां पंहिंजो वक़्तु विञाए रहियो आहियां। साल 49 में मूं कराची छॾी ऐं अॼु पहिरियों भेरो कराची में सही माना में मोटी आयो आहियां, जॾहिं सिंध खे 1 यूनिट जी लानत मां निजात मिली आहे ऐं कराची कानूनी तौर सिंध जो हिसो थी चुकी आहे। इन विच में सिंधी अदब ऐं सिंधी शाइरनि ते छा थी गुज़रियो आहे, कीअं सिंधी अदब सिंध खे कंब करण वारी निंड मां जाॻायो ऐं उन जी अखियुनि तां सदियुनि जी आरस लाहे छॾियईं, कीअं अयूब शाही जा छाड़ता सिंधी शाइरनि ऐं अदीबनि ते रंभंदा हुआ, शहर नेकालियूं ॾींदा हुआ, कूड़ा केस कंदा हुआ ऐं जेलनि में विझंदा हुआ। इन ई सारी दास्तान खे दोहिराइण अजायो आहे, छो त इहो सभु कुझु अव्हां जी अखियुनि अॻियां थी गुज़रियो आहे ऐं अव्हां ॾिठो आहे त सिंधी अदब कीअं सिंध जी तक़दीर फेराए छॾी आहे। पर कराची अञा उते ई आहे जिते मूं छॾी हुई। अञा कराची सिंध थियणी आहे, कराची जा असांजी शहर अॻु आहे, इन में अछो उजरो रत आणणो आहे। कराचीअ जा कच्छी, बोहिरा, खोजा, काठियावाड़ी, गुजराती असल हितां जा हा ऐं उहे सिंध मोटी आया आहिनि ऐं सिंधी तहज़ीब जो हिसो थी वेंदा। कराची में रहंदड़ ॿियूं क़ौमूं जिन जी ॿोली उर्दू न आहे, पंहिंजे मुफ़ाद में सिंधी ॻाल्हाइण लॻंदियूं ऐं सिंधी मुआशिरे में जज़ब थी वेंदियूं। जीअं अॻु अरब, मुग़ल, तुर्क, पठान ऐं ॿियूं क़ौमूं सिंध में जज़ब थी वयूं हुयूं, माखीअ जी लार में कियलियूं जीअरो रही न सघंदियूं आहिनि। मां फ़क़ति कराची जे उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे ई चवंदुसि त हू लखनऊ, इलाहाबाद, दिल्ली ऐं दखन हमेशह लाइ छॾे आया आहिनि ऐं उन्हनि खे वापसि मोटी न वञिणो आहे। हाणे सिंध हिननि जो देश आहे ऐं सिंध जी ज़बान ऐं सकाफ़त हिननि खे पंहिंजी ज़बान ऐं सकाफ़त सम्झणी पवंदी। पाकिस्तान खां 23 साल पोइ हू पाण खे मुहाजिर चवणु छॾे ॾियनि ऐं बंगाल में बंगाली, पंजाब में पंजाबी, सरहद में पख्तून, बलोचिस्तान में बलोची ऐं सिंध में सिंधी थी वञनि।
तारीख़ जे मंतक़ खां मुंहुं मोड़णु अजायो आहे। पंहिंजी नफ़्सियाती तज़ाद में इहो उलझाउ ज़हनी ख़लल जी निशानी आहे। सिंध हिकु हक़ीक़त आहे जा हिननि खे अखियुनि में घूरे चई रही आहे त मां मुंहनि जे दड़े खां वठी अॼु ताईं ज़िंदा रही आहियां। दुनिया जी काई बि तहज़ीब मूंखे मिटाए न सघी आहे। जे बि तहज़ीबूं हिते आयूं हितां जी मिटी में जज़ब थी चुकियूं आहिनि। सिंध मारूई आहे। सिंध उहा सती आहे जा सदाईं धिका धूमा खाई पार पई आहे ऐं कोई बि इन जो सत बिगाड़े न सघियो आहे। जे कंहिं बि सिंध जी फितरत खे किरातुलैन हैदर जे किरदार सीता मीर चंदाणीअ में ॾिठो त इन खां वधीक काई सियासी ग़लती थी नथी सघे। सिंध ग़ालिब जी सरज़मीन न आहे। ग़ालिब जी मज़ार संगमरमर मां नेहरू ठाराई हुई ऐं दहली में जरकी रही आहे। सिंध भिटाई जी धरती आहे। सचल जी सरज़मीन आहे। सिंध कुंझों आहे, खड़ताल आहे, हो जमालो आहे, सूसीअ जो वेस आहे ऐं इहो अज़ीम ज़हनी इनकलाब बि आहे जो हर कूड़ खे ड्राहे ढेर करे सघंदो आहे। जंहिं पाकिस्तान जी क़ौम जा ज़हनी ज़ंजीर टोड़े छॾिया आहिनि ऐं उन्हनि खे इन ई अज़ीम हक़ीक़त सां रोशनास करायो आहे जा हक़ीक़तूं सदियुनि खां सम्झी न सघियूं हुयूं। असां सिंधियुनि खे सिंध जी धरती सां मोहबत आहे ऐं असां सिंध मां हिजरत खे नफ़रत सां छॾींदा आहियूं। सिंधी बुखारा खां बुखारा सठ ताईं विया आहिनि ऐं हांगकांग खां हाउ लोलो ताईं कोठियूं क़ाइमु कयूं अथाऊं, पर उन्हनि जी अखुंड ऐं उकीर सिंध सां रही आहे। हू वरी वरी इन ई धरती ते मोटी आया आहिनि। ईअं ज़रूरु आहे त असां सदाईं हर ग़रीबुल वतन खे पनाह ॾिनी आहे। जे हिन असांजी सिंधियत सां हथ चुरांद न कई आहे त असां हिन खे पंहिंजो कयो आहे। अॼु इन ई पंहिंजाइप लाइ असांजो शर्त फ़क़ति इहो आहे त हिंद सां नफ़रत जे बावजूद कोई असां ते हिंद मुस्लिम सकाफ़त न मढ़े ऐं हिंद लाइ नफ़रत खे सिंध लाइ नफ़रत में न बदिलायो वञे। इस्लाम ऐं पाकिस्तान जे नाले में सिंध ऐं उनजी ज़बान ऐं तहज़ीब खां इनकार सिंध ऐं पाकिस्तान सां गद्दारी आहे जा कॾहिं बि माफ़ न कई वेंदी। सिंध में उर्दू वारनि खे मुंहिंजी सलाह आहे त हू सिंध जा मसइला पंहिंजा मसइला सम्झनि ऐं उन्हनि खे फ़क़ति पंहिंजे तबिके जे मुफ़ाद जे लिहाज़ खां न ॾिसनि। मूंखे कराची जी फ़क़ति हिकु ई तरक़ी पिसंद उर्दू हफ़्तेवार में इहो पढ़ी अजब आयो त सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द जेलनि में किन रुश्वती कामूरनि खे बचाइण लाइ था वञनि ऐं सिंध जा नवां पंजाबी आबादगार सिंधी हारी जी निजात साबित थिया आहिनि। मूंखे मालूम न हो त उर्दू वारनि इश्तिराकियुनि जी अखियुनि ते अहिड़ा कोपा चढ़ी सघंदा आहिनि। को बि सचो मार्क्सवादी कंहिं मज़लूम क़ौम जी क़ौमी जदोजहद जी अहमियत खां इनकार नथो करे सघे। इहा क़ौमी जदोजहद अॻिते वधी तबक़ाती जदोजहद में बदिलजी थी वञे। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त मुहाजिर मार्क्सवादी मुहाजिर पहिरियों आहिनि ऐं मार्क्सवादी पोइ आहिनि। हू सिंध जी हक़ीक़त सां अखियूं मिलाइण लाइ तयारु न आहिनि। ईअं करण सां हू पंहिंजो वजूद ख़तरे में महसूस कनि था ऐं सोचनि था त सिंध हिननि जी सुञाणप मिटाए छॾींदी, पर छा सिंध खां सवाइ ॿी काई धरती हिननि खे सुञाणप ॾेई सघे थी? छा हू तारीख़ जी धारा खे पुठिते मोटाए सघनि था? हू केसिताईं सिंध में चुरंदड़ पुरंदड़ अलाहाबाद ऐं दिल्ली थी रहंदा? केसिताईं सिंध जी हक़ीक़त ऐं उन जे मसइलनि खां मुंहुं मोड़े सघंदा? सकरनि जी हारी कॉन्फ्रेंस में खोखला तबक़ाती नारा हणणु हिकु ॻाल्हि आहे ऐं सिंधी हारी सां सिंधी थी रहण ॿी ॻाल्हि आहे। हैरत आहे त सिंध में हारी कॉन्फ्रेंस शुरू बि उर्दू सां कई वई ऐं ख़तम बि उर्दू सां कई वई ऐं कंहिं बि झंडे ते जीए सिंध लिखियलु कोन हो, जेतोणीकि सिंधी हारी नारा जीए सिंध हाणी रहिया हुआ। असां इन ई सकाफ़ती फाशिज़म खां तंग अची चुका आहियूं। ज्वाला जी मिटीअ मां रांदीका ठाहिण वारा कॾहिं कंहिं शोले जी ओचिती लपेट में अची वेंदा आहिनि। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त हू 22 साल फ़क़ति कराचीअ जे काफ़ी हाउस में सोशलिस्ट इनकलाब ते बहस कंदा रहिया हुआ ऐं पंहिंजे दर खां ॿाहिरि लीओ पाए न सघिया हुआ। इहे असां क़ौम परस्त आहियूं जिन मुस्लिम लीग ऐं जमायत इस्लामी जी फाशिज़म खे जड़ खां उखेड़े फिटो कयो आहे ऐं क़ौमी इंसाफ़ जी जदोजहद खां तबक़ाती इंसाफ़ जी जदोजहद ॾांहुं वधी रहिया आहियूं। उर्दूअ वारा इहो सम्झी छॾनि त असां उन्हनि खां सवा उन्हनि जे बावजूद पंहिंजी मंज़िल ॾांहुं अॻिते वधंदा रहंदासीं। इन में इन्हनि जो फ़ाइदो आहे त सिंध जी मिटी ऐं मिठी ॿोलीअ खे पंहिंजो कनि ऐं असां सां असां जहिड़ा थी असांजी जदोजहद में शरीक थी वञनि। इन में उन्हनि जी बि चङाई आहे, सिंध जी बि चङाई आहे ऐं पाकिस्तान जी बि चङाई आहे। उहे असांजा भाउर आहिनि, बशर्ते कि हू असांजी माउ खे पंहिंजो माउ सम्झनि। जेसिताईं हू ईअं न सम्झंदा
त सिंध में ज़ालिम फ़क़ति सिंधी वॾेरो न आहे। जेसिताईं हू पंहिंजो पाण खे पासे रखी इहो तइ न कंदा त सिंध में ज़ालिम केरु केरु आहे ऐं हर ज़ालिम ख़िलाफ़ असांजे अज़ीम जिहाद में शरीक न थींदा, तेसिताईं अजनबियत जे अहसास मां जिन छॾाए न सघंदा। नज़रियाती, सक़ाफ़ती ऐं ज़हनी जबर इक़्तिसादी फुड़लुट खां बि बुरो थींदो आहे। सिंध फ़क़ति जूअर जो ॾोढो न आहे, शाह जो रिसालो बि आहे। अॼोके जशन ते मां सिंधी अदबी संगत खे मुबारक थो ॾियां। सिंधी अदबी संगत सिंध जी आज़ादी जी जदोजहद लाइ वॾो कमु कयो आहे। इहे सिंधी अदबी संगत जा मेंबर हा जिन वन यूनिट जे ख़िलाफ़ बग़ावत जो पहिरियों झंडो बुलंद कयो हो, जे वन यूनिट जे ख़ात्मे ताईं सिंध जे मुहिब वतन इनक़लाबी क़ुवतुनि जो साथ ॾींदा आया ऐं कंहिं हद ताईं रहनुमाई बि कंदा आया। सिंधी अदबी संगत सिंधी अदब खे क़ौमी ऐं इनक़लाबी मक़सद लाइ कमु आणींदी रही आहे ऐं बीमार सिंध लाइ अदब खां एम्बुलेंस जो कमु वरितो अथाईं। अमरीका जे कंहिं ड्रामा नवीस जो हिकु ड्रामो निहायत कामयाबी सां स्टेज ते आंदो वियो हो। ड्रामे जे ख़ात्मे खां पोइ कंहिं हिन खां पुछियो, ड्रामो त चङो हो पर आख़िर तुंहिंजो पैगाम कहिड़ो हो? हिन जवाबु ॾिनो, पैगाम पैगाम, आख़िर मां कोई पोस्टमैन आहियां छा जो हर भेरे पैगाम खणी अचां। हिन नादान खे इहा ख़बर न हुई त अदीब पोस्टमैन न पैगंबर थींदा आहिनि ऐं उन्हनि जो पैगाम क़ौमुनि जी तक़दीर बदिलाए विझंदो आहे। असां सिंध जी तक़दीर कुझु बदिलाए चुका आहियूं ऐं कुझु अञा बदिलाइणी आहे। उमेद त असांजो शहर ऐं अदब सिंध जे मुहिब वतन इनक़लाबी क़ुवतुनि जो हर मोड़ ते साथ ॾींदो, जेसिताईं मुर्कनि सारियूं मारियूं किरन सारा कोट जीए सिंध जा मारू ऐं उहे सोन बराबरि सगड़ा जे हिननि खे ॿाहुनि में ॿधल आहिनि। सामईन, सिंध जे फ़ख़ुर ऐं दुनिया जी ख़ूबसूरत लिखणियुनि जे धणी शेख हयाज़ जो लेख मुर्कनि सारियूं मारियूं पेश कयो वियो। शेख हयाज़ जंहिं अंदाज़ सां सिंधी ॿोली सिंध जी वहदत जी हिफ़ाज़त लाइ सिंधी अदीबनि जेको किरदारु अदा कयो आहे, उन जी हिन वाखाण कई ऐं पंहिंजे लेख में उन्हनि खे सिंध जो सचो सपूत करार ॾिनो आहे। वाक़ई इहा हक़ीक़त आहे त सिंध जे कलमकारनि पंहिंजी सिंध धरती माउ जी हिफ़ाज़त लाइ हर दौर में पंहिंजो किरदारु शानदार नमूने निभायो आहे। इन्हनि हर दौर में हक़ ऐं सच जो अलम बुलंद रखियो आहे। पोइ इन ई लाइ इन्हनि खे जेल भोगणा पिया ऐं क़ुर्बानियूं ॾियणियूं पियूं आहिनि, पर इन्हनि कॾहिं बि दुश्मन आॾो आण न मञी आहे। हिननि दुश्मन जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं इन्हनि सां मुहाॾो अटकायो आहे। अॼु जेकॾहिं शेख हयाज़ ज़िंदा हुजे हा त अक्टूबर 2012 खां जनवरी 2013 ताईं हलायल कलमकारनि जी जदोजहद ॾिसे हा त कीअं असांजे अदीबनि दानिश्वरनि शेख हयाज़ जी जारी कयल हलचल खे अॻिते वधायो आहे। वाक़ई सिंध अहिड़नि अज़ीम कलमकारनि ते नाज़ करे थी। सामईन, कुझु वर किताब मां प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। असांजे अॼोके प्रोग्राम जो ॿियो लेख सिंधी अदब जे ॾाहे ग़ुलाम हुसैन रंगरेज़ जो लिखियलु आहे। लेख जो उनवान आहे मूं ज़ात अनोखी आंदी आ। सामईन, ही लेख बि असां अव्हां जी मालूमात ऐं ॼाण लाइ पेश करे रहिया आहियूं। ग़ुलाम हुसैन रंगरेज़ पंहिंजे लेख में सिंध जी क़ौमी जदोजहद जे हवाले सां जेके तफ़सील ॾिना आहिनि, उन में ख़ुसूसन सिंध जी सियासी, इक़्तिसादी ऐं समाजी हालतुनि जो ज़िक्र कयो आहे ऐं माज़ीअ में ख़ुशहाल सिंध लाइ कयल जदोजहद जो ज़िक्र कयो आहे ऐं वरी हिकु दफ़ो सिंध जे सचनि सपूतनि खे सिंध धरती माउ जी वहदत लाइ सोचण ऐं लोचण जो सनियो ॾिनो आहे। सामईन, ही लेख बि मौजूदा हालतुनि जे हवाले सां निहायत ई अहम आहे। उमेद तव्हांखे ही लेख ॿुधी वॾो उत्साह हासिल थींदो। सामईन, लेख जो उनवान आहे मूं ॾात अनोखी आंदी आ। पेश करे रहिया आहियूं। सिंधी ॿोलीअ जे नाम्यारे शाइर मोहतरम शेख हयाज़ अदीब जी असरायत किरदार जी उपटार कंदे साल 1987 में सिंधी अदबी संगत तरफ़ां प्रेस क्लब हैदराबाद में अदबी इनामनि वारी तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे चयो हो, जॾहिं हुकूमत ऐं उन्हनि जा सरबराह एतिरे कूड़ ते लही अचनि, जॾहिं उन्हनि जे कौल ऐं फ़इल में एॾो तज़ाद वधी वञे, जॾहिं इक़्तिदार जा अबा दुनिया जी ऐं पंहिंजी अवाम जी अखियुनि में धूड़ विझंदा हुजनि, जॾहिं इबलाग जा ज़रिया खसियाना मोरी ऐं औरंगी में वहायल खून खे धोई
धरतीअ खे ईअं साफ़ करे छॾियनि जो कोई निशान ई न रहे त उते मासूम इंसान कुठा हुआ। जॾहिं इस्लाम जे नाले में रुगो पंहिंजे इक़्तिदार खे हथी ॾिनी वञे ऐं जमहूरियत आईन ऐं इंसानी आज़ादी खे निहोड़ियो वञे, जॾहिं औरतुनि खे रिढुनि ऐं बकरियुनि वांगुरु सम्झियो वञे ऐं जे हू इन जे ख़िलाफ़ एहतिजाज कनि त उन्हनि जे जलूसनि ते लठियूं वसायूं वञनि, जॾहिं माण्हुनि खे विच दग ते फटका हया वञनि ऐं ॾिसंदड़नि में बर्बरियत ऐं वैशानियत जे जज़्बे खे उभारियो वञे, जॾहिं माण्हुनि खां इत्काद जी आज़ादी खसी वञे, जॾहिं अदीब जो रिज़्क़ हिन जे ज़मीर ते हावी बणिजी वञे, भाड़ेता ऐं कन टोपियल ग़ुलाम अॻे खां अॻरा हुजनि ऐं ख़ुददार ऐं इज़त नफ़्स वारनि इंसाननि खे रत जा डुक भरणा पवनि, तॾहिं अदीब ऐं शाइर जे मुआशिरे जो ज़मीर हूंदा आहिनि। इन्हनि ते भारी ज़िमेदारी आयद थिए थी ऐं डॉक्टर महकरीअ जे लफ़्ज़नि में लफ़्ज़ लफ़्ज़ ऐं लफ़्ज़ी हथियार हूंदा आहिनि, जेके आयरलैंड जे माण्हुनि ईअं त हर वेले ऐं लगातार अहिड़ी तसींद ऐं अहिड़े त शऊर ऐं इरादे सां अहिड़े त एतमाद ईमान ऐं मक़सद सां बरतानवी हुकूमत ख़िलाफ़ इस्तेमालु कया जो आख़िरकार उन्हनि जो वार हेठि अॾोल बरतानवी ताक़त जो सॼो मुंड टुटी पियो ऐं आयरलैंड पंहिंजे अॻियां ॾिसण में बेअंत ऐं टपी न सघण जहिड़ी ग़ुलामीअ जी खाई मां टपी पार थियो ऐं जीअं हू अॼु आहे तीअं बणिजी पियो, यानी आयरिश फ्री स्टेट, आज़ाद आयरिश देश। शेख साहब जा इहे लफ़्ज़ अॼु बि सिंध में साॻी सूरताल जी अक्कासी कनि था। दुनिया जे ॻोल्हे ते केतिरा ई अहिड़ा फबायल ऐं ग़ुलाम बणायल मुल्क आहिनि जिते हिपायल ऐं सतायल माण्हू फाशिज़म ऐं साम्राजी दहशतगर्दी ऐं जबर हेठि सिसकी सुॾकी रहिया आहिनि। संदन ज़िंदगीअ जो हर पल ज़हर जा ढुक भरींदे गुज़रे थो। इहे माण्हू सुख ऐं चैन खां ईअं वांझियल ऐं वेगाणा आहिनि जीअं थर जो वारियासो पाणीअ खां, जीअं उञ खां ॼिभ में कंडा मोरी पवंदा आहिनि, जीअं पीड़ाउनि में पीड़जंदड़ जे ज़हन में बाबरा टांडा ॿरंदा आहिनि। सिंध अॼु बि साॻी हालत में गिरफ़्तार आहे। समूरी सिंध इक़्तिसादी, सियासी ऐं नफ़्सियाती लिहाज़ खां जबर जे घाणे में पीड़िजी रही आहे। सिंध जा लखें लोक ततीअ थधी हर हकलण अन ॻाइण बावजूद हालतुनि जे हलर में ख़ुदि ॻाइजी रहिया आहिनि। वसीलनि हूंदे बि बेवसीला, वतन हूंदे बि बेवतन ऐं वेचारा थी जी रहिया आहिनि। सिंधी अदीब लाइ हिन घड़ी सोचणु, लिखणु ऐं लोचणु ज़रूरी आहे। असां माज़ीअ ॾांहुं मुड़ी ॾिसूं था त पतो पवे थो त पंहिंजा राज भाग, पंहिंजूं छेड़ियूं बनेरियूं हुयूं। अॼु त पंहिंजी कमाई मां हिसोपति पाइण लाइ बि दस्ते गदाई फैलाइणो पवे थो। पंहिंजी तक़दीर लाइ ॿियनि जी तदबीर जो मोहताज रहणो पवे थो। पंहिंजी ॿोलीअ जी हिफ़ाज़त ऐं बका लाइ ॿियनि ॾांहुं वांझाइणो पवे थो। अहिड़ी सूरताल में सिंधी अदीब पंहिंजे वसां न घटायो आहे, पर अञा बि वधीक कुझु करण जी ज़रूरत आहे। अदीब क़ौम जो बाशऊर भरजलू आहे। हिन कॾहिं बि फ़िक्री मुआज़ ते शिकस्त न क़बूली आहे। हिन जो कल्ह बि विढ़ान में वेसा हो ऐं अॼु बि हिन जो क़ाइमु आहे। जेकॾहिं के अदीब मसलियत जो शिकार थियनि था त इन जो मतिलबु इहो न आहे त सभु अदीब थकी टुटी ऐं भुरी पिया आहिनि। उन्हनि कलम जो अलम अॻु बि ऊचो रखियो हो ऐं अॼु बि संदन अज़म साॻियो ई आहे। अयाज़ जी शाइरी अॼु बि असांखे उत्साहे रही आहे। धरती मुंहिंजे देश जी ॾाढा ॾुख ॾिठा, केई मोहब मिठा वारियां तुंहिंजी वेढ़ में, चिकन पया चंग मां धरती मुंहिंजा चाक, मिरूं रत पियाक कॾहिं वेंदा ॾेह मां। क़ौमुनि जूं क़िस्मतूं फ़क़ति सियासतदाननि जे हथनि में न आहिनि हूंदियूं, पर अदीब जेको धरती जो ज़मीर आहे सो हमेशह शऊर जी तरक़ी ऐं वतन सां वफ़ा जो सबक़ सेखारींदो आहे। हिकु फ़िलिस्तीनी शाइर फिदव्या तूकान जी शाइरी मुतलिक़ इसराइल जे वज़ीर मोशे दायान चयो हो त हिन जो हिकु नज़म 10 कमांडोज़ जे बराबरि आहे। इहो ई सबबु आहे जो वक़्त जी सरकार हमेशह अदीबनि ऐं शाइरनि खां ख़ौफ़ज़दा रहंदी आहे। अदीब जेकॾहिं बाज़ार जी मंडीअ में वेकाऊ माल बणिजी वञे त उहा कंहिं क़ौम जी सभ खां वॾी बदबख़्ती थींदी। इन ई करे अदीब खे पंहिंजो तारीख़ साज़ किरदारु अदा करण वास्ते हिम्मत ऐं जुरत जो पेकर बणिजी जीअणो ऐं लिखणो पवंदो। हिन जी पहिरीं ऐं आख़िरी वाबस्तगी पंहिंजे ज़मीर ऐं पंहिंजी क़ौम सां हुअणु घुरिजे। सियासी धुरियुनि जा क़िबला बदिलजनि त भली पिया बदिलजनि, पर अदीब जो क़िबलो बदिलजणु न घुरिजे। शेख हयात चवाणी, ॿीहर तोखे जिंदड़ी जे कंहिं माम मिली, छा तूं साॻे प्यार जी ईंदे कोन गली, दुख बि देस भले सुख बि उन जे साथ सां। सिंधी ॿोलीअ जे मज़ामती शाइर लतीफ़ साईं खां
ख़लीफ़ो नबी बख्श कासिम ऐं अयाज़ खां इब्राहिम मुंशी, उस्ताद बुखारी, सरवेज सजावली ऐं मोहम्मद ख़ान मजीदी ऐं नियाज़ हमायूनी वग़ैरह ताईं सिंधी माण्हू लाइ अॼु बि उत्साह जो ज़रियो आहे। अयाज़ कहिड़े न तुंद तेज़ लहजे में चयो आहे, मूं ॾात अनोखी आंदी आ, थी तंद विड़े तलवारनि सां, टकरायां पंहिंजा गीत जॾहिं, तो आऊं संदे दीवारनि सां, था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि, तूं हीणो आ हथियारनि सां। मूं ॾात अनोखी आंदी आ अव्हां जी ख़िदमत में पेश कयो वियो। ग़ुलाम हुसैन रंगरेज़ पंहिंजे लेख में सिंध जी क़ौमी हलचल जो ज़िक्र कयो आहे, ख़ुसूसन सिंध जे कलम धड़ियुनि जे किरदार जी वाखाण कई आहे। उमेद तव्हां खे हिन लेख मां क़ौमी जदोजहद जे हवाले सां उत्साह मिलियो हूंदो। सामईन, हाणे असां पंहिंजे प्रोग्राम जे टें लेख ॾांहुं अचूं था। ही लेख सिंध जे क़ौमी जदोजहद जे अॻुवाण अदीब ऐं दानिश्वर अब्दुल ख़ालिक जोणे जो लिखियल आहे। हिन पंहिंजे लेख में सिंध जी मौजूदा सूरत हाल में सिंध जी क़ौम परस्त सियासत जे हवाले सां अहम ॻाल्हियुनि जी निशानदेही कई आहे। सिंध जे क़ौमी कारकुननि आॾो के सवाल उथारिया आहिनि। सिंध जेका हर तरफ़ खां दुश्मननि जे यलगार हेठि आहे, सिंध जा वसीला, उन जी वहदत इंतहाई ॾुखे दौर ऐं हालतुनि जो शिकार आहे। इन ई लाइ छा थियणु घुर्जे, कीअं जदोजहद खे असराइतो बणाइजे, हिन पंहिंजे लेख में अहिड़नि फीचरनि ऐं घसनि जो ज़िक्र कयो आहे। सामईन, अब्दुल ख़ालिक जोणे जो लेख क़ौमी तहरीक में मौक़े परस्ती जा नतीजा पेश करे रहिया आहियूं। सिंध जे सियासी वायुमंडल ते गुज़िरियल काफ़ी वक़्त खां मकानी निज़ाम जो मामिलो छायल आहे। अख़बार जूं ख़बरूं हुजनि या एडिटोरियल सिफ़ो हुजे या वरी टेलीविज़न चैनल हुजनि, इंतख़ाबी सियासत हुजे या एहतिजाज जा मैदान, असेंबलीअ जा ऐवान हुजनि या रोड रस्ता, होटल ऐं दुकान हुजनि, अदीब ऐं शाइर जो कलम हुजे या दानिश्वरनि जी दानिश, उन्हनि सभिनी जो मौज़ू मकानी निज़ाम रहियो आहे। एतिरे ताईं जो सियासी दोस्तीअ ऐं दुश्मनी जो मयार ऐं सिंध सां वफ़ादारी या गद्दारी जी वाहिद कसवटी इहो मकानी निज़ाम बणिजी वियो आहे। गुज़िरियल 18 महीननि दौरान सिंध जे मकानी निज़ाम में 4 दफ़ा तब्दीली कई वई आहे। हिकिड़े क़िस्म जो सिस्टम लागू थींदो आहे त असां गुस्से ऐं कावड़ सां भरियल एहतिजाज कंदा आहियूं, वरी इहो वापसि थींदो आहे त ॿिए क़िस्म जो मकानी सिस्टम ईंदो आहे त असां जश्न मल्हाईंदा आहियूं ऐं हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा आहियूं ऐं इन खे अज़ीम तारीख़ी कामयाबी क़रार ॾींदा आहियूं। जीअं ताज़ो 21 फरवरी ते सिंध असेंबली तरफ़ां थोरो वक़्तु अॻु में पास कयल पंहिंजे ई कानून खे रद्द करण खां पोइ थी रहियो आहे। जीअं मकानी निज़ाम खे सिंध असेंबली रद्द कयो आहे, इहो यकीनी तौर सिंध दुश्मन कानून हो, तंहिं करे इन जे ख़िलाफ़ गुस्सो ऐं कावड़ मुहिब वतन सिंधियुनि जो फितरी रद्द अमल हो ऐं इन जे ख़िलाफ़ थींदड़ एहतिजाज न रुगो दुरुस्त पर इंतहाई ज़रूरी हो। पर इन जी जाइ ते जेको 1979 वारो जनरल ज़िया जो लागू कयल निज़ाम आंदो वियो आहे, त छा इहो अमल एॾो वॾो ऐं एतिरो भलो आहे जो इन ते जश्न मल्हाया वञनि ऐं दुल शरनाउनि ते झुमरियूं हयूं वञनि। असां सभिनी खे इन सवाल ते संजीदगी सां सोचणु घुर्जे ऐं इन जो जवाबु असां मां हर हिक खे पंहिंजो पाण खां बि पुछणु घुर्जे ऐं पंहिंजे घर, ख़ानदान, दोस्तनि, साथियुनि, तंज़ीमुनि ऐं पार्टियुनि अंदरि बि इन सवाल ते गौर वीचार कयो वञे ऐं सभ खां वधीक त सिंधी सोसाइटी में इन ते बहस थियणु खपे, छाकाणि त इन सवाल ऐं इन सवाल जे जवाब जो वास्तो इन रवैये सां आहे जेको असां हिन वक़्तु सिंध जे मजमूई क़ौमी तहरीक ॾांहुं रखूं था। ऐं इहो इन करे ज़रूरी आहे त असां वक़्ती तौर उभरियल मसइलनि जो सही हाल तॾहिं करे सघंदासीं जॾहिं उन्हनि खे मजमूई क़ौमी तहरीक जे मुस्तक़िल मक़सदनि ऐं मुफ़ादनि जे वसी पस मंज़र में ॾिसंदासीं। समाजी साइंस जे उस्तादनि असांखे ॿुधायो आहे ऐं दुनिया में कामयाब इनकलाब आणींदड़ इनकलाबियुनि अमली तौर ॾेखारियो आहे त हमेशह नंढे तज़ाद खे वॾे तज़ाद जे ताबे रखिबो आहे ऐं बुनियादी मक़सद वक़्ती उभरियल मसइलनि ते थींदड़ जदोजहद जो तइन कंदो आहे। हाणे ॾिसजे त पाकिस्तान में वॾो तज़ाद कहिड़ो आहे ऐं सिंध जे मुसीबतनि जो सभ खां वॾो कारण कहिड़ो आहे ऐं सिंधी माण्हुनि जी जदोजहद जो असली टारगेट आहे कहिड़ो। सिंध जी क़ौमी तशख़ुस ऐं मुफ़ादनि जे हवाले सां सभ खां वॾो मसइलो पाकिस्तानी रियासत जी जोड़जक ऐं उन में सिंध जी हैसियत आहे। पाकिस्तान सियासी नज़रिए जे हिसाब तोणे अमली तौर हिकु कॉलोनियल रियासत आहे
जंहिंमें सिंध खे हिकु मफ़्तू ख़िते जी हैसियत में डील कयो वञे थो। फ़र्क़ु सिर्फ़ एतिरो आहे त हथियारनि जे बजाइ सिंध खे मज़हब जे ज़रिए फ़तह कयल सम्झियो थो वञे। चयो वञे थो त मज़हब हिन मुल्क खे ठाहियो आहे, तंहिं करे हिते इहा ई शिनाख़्त ग़ालिब रहंदी ऐं माण्हुनि जे मफ़ादनि जो तयुन इन हिसाब सां कयो वेंदो। ॿी का बि शिनाख़्त ऐं हैसियत या त क़बूल ई न कबी या त उहा मज़हबी शिनाख़्त जे मातहत हूंदी। इन हिसाब सां सिंध ते पहिरियों हक़ इलाउद्दीन खिलजी, औरंगज़ेब, अहमद शाह अब्दाली जी औलाद जो थिए थो, जॾहिं त राजा ॾाहिर ऐं रूपलो कोलीअ जे वारसनि जी हैसियत सानवी बणिजे थी। अलबत्ता पंजाब जीअं त हिन रियासत में हाकिम जी हैसियत रखे थो, तंहिं करे उते हाकिमियत रंजीत सिंह जे वारसनि जी आहे। न रुॻो एतिरो पर सॼे पाकिस्तान ते सिंध समेत उन्हनि जी बालादस्ती आहे। इन जो मतिलबु थियो त मौजूदा रियासती जोड़जक में सिंध जी जुदा क़ौमी शिनाख़्त ऐं हैसियत आहे ई कान। सिंध जी धरतीअ ते इक़्तिदार आला सिंधियुनि जो नाहे ऐं न ई सिंध जे सियासी, इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती मामलनि ते इख़्तियार सिंधियुनि जो आहे। इन करे ई पाकिस्तान ठहण शर्त सिंध जी सियासत ते कब्ज़ा, सिंध जी इक़्तिसादी ऐं कुदरती वसीलनि जो इस्तेहसाल ऐं सिंध जी ॿोली ऐं सक़ाफ़त सां हथचुरान शुरू थी वई, जेका अॼु ॾींहं ताईं जारी आहे। कराची खे सिंध खां कटण सां जी शुरूआत थी, पोइ सिंधी ॿोली ऐं सिंध यूनिवर्सिटी खे नेकाली ॾिनी वई। सिंध जे वजूद खे ख़तमु करण लाइ वन यूनिट ठाहियो वियो। सिंध जी ज़मीन ऐं कुदरती वसीलनि ते कब्ज़ा कया विया, बंदरगाहूं खसियूं वयूं, धारियनि माण्हुनि जी लोधनि खे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं मुख़्तलिफ़ सूबनि खां हाणे आबाद कयो वियो, वग़ैरह वग़ैरह। इहो सिलसिलो हलंदे ॿिटे निज़ाम ताईं पहुतो आहे। ईअं चइजे त इहो मकानी निज़ाम सिंध दुश्मन न आहे, पर इहो पंहिंजी नोयत जो उहो वाहिद या पहिरियों अमल कोन्हे। अहिड़ा या इन खां बि वधीक ख़तरनाक ऐं सिंध दुश्मन अमल ऐं कम गुज़िरियल 65 सालनि खां जारी आहे। हीउ मकानी निज़ाम उन्हनि जे तसलसल जी कड़ी आहे। अॻु में उहे कम नाजाइज़ तरीक़े सां थींदा हुआ, पर पोइ 1973 जे आइन उन्हनि खे आइनी ऐं क़ानूनी तहफ़ुज़ ॾेई जाइज़ बणाए छॾियो। ॿियनि लफ़्ज़नि में त पाकिस्तान जी रियासती जोड़जक में सिंध सां जेके ज़्यादतियूं ऐं नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं थींदियूं थियूं रहनि, हीउ मकानी निज़ाम रुॻो उन्हनि जो ताज़ा तरीन इज़हार आहे। असां ॿिटे मकानी निज़ाम जे मामले खे अहिड़ी तरह ॾिसी ऐं पेश करे रहिया आहियूं ॼण त इहो को पंहिंजी नोयत जो पहिरियों मसइलो हुजे, या 65 सालनि जी सिंध सां थींदड़ सभ खां वॾी नाइंसाफ़ी आहे, या ॼण त बाक़ी रियासती सिरिश्ते खां कटियल इहो अलॻि ऐं ओचितो मामिलो आहे। असां सिंध जी बका ऐं क़ौमी मुफ़ादनि जे तहफ़ुज़ जी जदोजहद जी हिकमत अमलिन जो सॼो दारोमदार इन मामले ते था रखूं ऐं सिंध जे दोस्त ऐं दुश्मन जो तयन बि इन हिकु मसइले ते था करियूं। इन कसवटी ते सिंधी क़ौम जी सभ खां वॾी, बल्कि किन वटि त वाहिद सिंध दुश्मन MQM ऐं सिंधियुनि जी सभ खां वॾी दोस्त, हमदर्द ऐं हॾ ॾोखी मुस्लिम लीग फंक्शनल आहे। इन महदूद सोच ऐं जज़्बाती अमल जो नतीजो इहो थियो आहे त असां सिंध जा ॿिया सभु मसइला विसारे वेठा आहियूं ऐं इन खां बि वधीक अहम ॻाल्हि ऐं ख़तरनाक रुझान इहो आहे त 65 सालनि खां सिंध ऐं सिंधी क़ौम लाइ इहे मोतमार मसइला पैदा कंदड़ कुवत यानी रियासत खे विसारे वेठा आहियूं। हक़ीक़त इहा आहे त न रुॻो मथे ज़िक्र कयल संगीन ऐं ख़तरनाक मसइला पाकिस्तानी रियासत जा पैदा कयल आहिनि, पर इन्हनि समूरनि सिंध दुश्मन अमलनि दौरान मुस्लिम लीग ऐं MQM ॿई रियासती इदारनि सां बिट रहियूं आहिनि। हिते ज़हन में रहे त MQM ख़ुसूसन मुहाजिर सोच जी नुमाइंदगी करे थी ऐं इहा सोच MQM जे ठहण खां अॻु में जमायत इस्लामी, जमियत उलमा पाकिस्तान, कराची सूबा तहरीक, मुहाजिर पंजाबी पठान मुतहिदा महाज़ ऐं ॿियनि तंज़ीमुनि ऐं गुरोहनि जे शिकिल में कमु कंदी रही आहे। अहिड़ी रीति मुस्लिम लीग ठहण बि वक़्त जे हाकिमनि, अंग्रेज़नि जी आशीर्वाद सां ऐं ज़िंदा बि हुकुमराननि जी हिमायत ऐं मदद सां रही आहे। इन जो सबूत इहो आहे त हमेशह घणनि ग्रुपनि मंझां मुखिया मुस्लिम लीग इहा हूंदी आहे जंहिंखे वक़्त जे हाकिम जी मुकमिल हिमायत हूंदी आहे, या वरी उहा जेका नओं ईंदड़ हाकिम तख़लीक़ कंदो आहे, जेतोणीकि ॿिया मुस्लिम लीग जा ग्रुप बि हाकिम वक़्त जे इर्द गिर्द ई फिरंदा रहंदा आहिनि। हाणे अजीब ॻाल्हि आहे त सिंध जा अक्सर क़ौम परस्त ऐं वतन दोस्त सियासी अॻुवाण ऐं लेखक दानिश्वर बि या त MQM जी हिमायत में वकालत कनि था या मुस्लिम लीग जी क़यादत क़बूल कनि था। कुझु अॻु ताईं अहिड़नि दोस्तनि जी अक्सरियत MQM जे पासे हुई, जॾहिं त हींअर घणाई मुस्लिम लीग जी तरफ़दार आहे। हिते सिंधीअ जो मशहूरु पहाको यादि थो अचे त भींग बि कई जहान ख़ान, हलो बि जहान ख़ान ॾे। काफ़ी दोस्तनि जो चवणु आहे त इहो सभु कुझु करणु पीपुल्स पार्टी मां जान छॾाइण लाइ ज़रूरी आहे
ऐं मूं जहिड़नि माण्हुनि लाइ इन्हनि जी राय आहे त उहे पीपुल्स पार्टी जी वांगार वही रहिया आहिनि। वाह साईं वाह, इहा हिकु नाक़ाबिले तर्दीद हक़ीक़त आहे त पीपुल्स पार्टी जी सिंध दुश्मन ऐं जमहूरियत मुख़ालिफ़ किरदार ऐं अमलनि जे ख़िलाफ़ साईं जीएम सैद खां पोइ सभ खां वधीक मुंहुं लिखियो ऐं ॻाल्हायो आहे। इन ॻाल्हि जी शायदि न रुॻो सिंध पर सॼे पाकिस्तान जा मुतहरिक माण्हू, सियासतदान, सहाफ़ी, लेखक ऐं दानिश्वर गवाह आहिनि। ऐं वधीक हैरत ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पीपी जा ताना ॾींदड़ हमराहनि मां केतिरा त अहिड़ा आहिनि जेके उन वक़्तु पीपुल्स पार्टी सां गॾु हूंदा हुआ या उन जी हिमायत कंदा हुआ। जॾहिं साईं जीएम सैद ऐं असां उन पार्टी जे विचापड़ियुनि पॉलिसियुनि खे वाखो करे रहिया हुआसीं, हिते हिकु इंतिहाई अहम ऐं बुनियादी नोए जो सुवाल साम्हूं अचे थो, असां पीपुल्स पार्टी जा मुख़ालिफ़ छो आहियूं ऐं उन जी मुख़ालफ़त जा बुनियाद कहिड़ा आहिनि या हुजणु खपनि। असांजी घटि में घटि साईं जीएम सैद जी, मुंहिंजी ऐं जीएस सिंध मुहाज़ जी पीपी सां मुख़ालफ़त न त ज़ाती आहे, न कंहिं माल मिल्कियत ते आहे, न कंहिं असेंबली जी सीट जे करे ऐं न ई इक़्तिदार जी कुर्सी जे ख़ातिर। असां पीपी जा मुख़ालिफ़ इन करे आहियूं त उहा उन एस्टेब्लिशमेंट जी वफ़ादार पार्टी आहे जेका सिंध जी समूरियुनि मुसीबतुनि ऐं मुश्किलातुनि जी ज़िम्मेवार आहे। ऐं इन ॻाल्हि में को बि शक शुबो कोन्हे त MQM ऐं मुस्लिम लीग पीपुल्स पार्टी खां वधीक एस्टेब्लिशमेंट जूं वफ़ादार आहिनि त पोइ पीपुल्स पार्टी खे मुंहुं ॾियण लाइ इन्हनि ॿिन्ही मां कंहिं हिक जो साथ ॾियणु छो ज़रूरी आहे? छा इहा अक़लमंदाणी ऐं मुड़सी वारी हिकमत अमली आहे? इहा त हथियार फिटा करण वारी हिकमत अमली आहे। इन मां त इहो ज़ाहिर थो थिए त असांखे न त पंहिंजो पाण ते भरोसो आहे, न नज़रियाती ऐं असूली जदोजहद ते एतबार आहे ऐं न ई सिंध जे हक़ीक़ी वारिस सिंध जी अवाम जी ताक़त में यकीन आहे। कंहिं वॾे सियासी फ़लसफ़े खे छॾे रुॻो आम फ़हम कॉमन सेंस जी बुनियाद ते परखिजे तॾहिं बि इहा सूरताल अजीब थी लॻे त 45 सालनि खां हुक्मराननि जी हामी जमायत पीपुल्स पार्टी जी मुख़ालफ़त ऐं वरी उन्हनि क़ुवतुनि मुस्लिम लीग या MQM जो साथ ॾिजे जेकी 65 सालनि खां बिल्कुलु ईअं चइजे त 107 सालनि खां हुक्मराननि जूं साथारी हुजनि, न रुॻो हुक्मराननि जूं साथारी पर पाण में बि उहे ॿई धुरियूं यको बिट रहियूं आहिनि। एसिताईं जो अॼु खां रुॻो 6 महीना अॻु ताईं बि इहे ॿई इन साॻी पीपुल्स पार्टी जी छांव हेठि इक़्तिदार जा मज़ा माणे रहियूं हुयूं। इन खां अॻु में परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत, इन खां अॻु में नवाज़ शरीफ़ जे दौर, इन्हनि सभिनी में इहे गॾु हुआ। छा इहो असां खां विसरी वियो आहे त मुस्लिम लीग फंक्शनल जो सरबराह MQM जे अॻुवाण लाइ चवंदो हो त असां पाण में भाउर आहियूं, बल्कि साॻियो जुमिलो जेको आसिफ ज़रदारी ऐं क़ाइम अली शाह वर्जाईंदा था रहनि। आहे न अजीब ॻाल्हि त इन्हनि ॿिन्ही साथियुनि मां हिकु यानी MQM खे असां पंहिंजो दुश्मन नंबर 1 था सम्झूं, इन खे हलाईंदड़ रियासती इदारनि खां बि वधीक, ऐं ॿिए यानी मुस्लिम लीग खे पंहिंजो दोस्त ऐं निजात ॾियारींदड़ सिंधी अवाम खां बि वधीक। वसी पस मंज़र में ॾिसिजे त इहा सिंध मुख़ालिफ़ हुक्मराननि जी सियासी हिकमत अमली जी कामयाबी आहे त उन्हनि जा पंहिंजा तातियल निपायल गुरोह असांखे अहिड़ी तरह चिंबड़ाए छॾिया जो उन्हनि मां जान छॾाइण लाइ वरी असां उन्हनि ई हुक्मराननि जा पासा पिया वठूं। इहो त ईअं आहे त चोर मां जान छॾाइण जी आस में पाथारीदार जो पासो वठिजे। सिंधीअ में चवणी आहे त अदा फलाणो त चोर आहे पर फलाणो त वरी चोर जी बि नानड़ी आहे। इहा नानड़ी त ही रियासत आहे। इहा एॾी वॾी ग़लती ब्लंडर असां इन करे था करियूं त असां सिंध जी बका ऐं निजात जहिड़ी गंभीर घणतरफ़ी ऐं इंतिहाई मुश्किल मसइले जो सवलो ऐं सादो हल था चाहियूं ऐं इन लाइ असां आसान तरीक़ा ऐं रस्ता था ॻोल्हियूं। अवाम जी ताक़त मुनज़्ज़म करे उन जे दौर ऐं ताक़त ते बालादस्त ऐं इस्तहसाली क़ुवतुनि खे चैलेंज करण ऐं जदोजहद ज़रिए पंहिंजा हक़ हासिल करण डिघो, मुश्किल, सब्र आज़मा ऐं ख़तरनाक रस्तो आहे। इन ते हलंदे असांखे साई मुंझाइणी पवंदी ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां किन असूलनि ऐं नज़रियनि ते हलणो पवंदो ऐं क़ौमी निजात जी मंज़िल ताईं पहुचंदे घणो सहणो ऐं घणो कुझु विञाइणो पवंदो। पर असां त तिरी ते भिश्त जाने तकिड़ो हल था चाहियूं ऐं इन एॾे अज़ीम मक़सद खे हासिल करण ख़ातिर कुझु बि सहण ऐं कुझु बि विञाइण लाइ तयारु न आहियूं। असां चाहियूं था त ज़ाती ज़िंदगी खे रोंड बि न अचे ऐं इज्तिमाही मुफ़ाद बि हासिल थी वञनि। इहा त अटकल सां अलाह फासाइण वारी ॻाल्हि आहे
जॾहिं त अल्लाह ताईं पहुचण लाइ वॾा वस करणा था पवनि ऐं वॾा हीला हलाइणा था पवनि। अहिड़ी ख़ुशफ़हमीअ वारी कोशिश में असां कॾहिं पीपुल्स पार्टी जे पासे था हलिया वञूं, कॾहिं MQM जी ओताक ते वञी था निकिरूं, त कॾहिं मुस्लिम लीग जा महिमान था थियूं। असां सम्झूं था त असां उन्हनि खे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु था करियूं, पर अमली तौर थिए ईअं थो त उहे असांखे इस्तेमालु करे था वञनि। इन करे त इन सांझीदारीअ में हू वधीक ताक़तवर आहिनि ऐं इहो फितरत जो कानून आहे त ताक़तवर कमज़ोर खे खाई वेंदो आहे। वॾे वण जी छांव में नंढो वण उसरी न सघंदो आहे। इन जो अमली मिसाल असांजी अखियुनि जे आॾो आहे। पीपुल्स पार्टी जी लगातार ऐं खुलम खुला दुश्मन पॉलिसियुनि ऐं अमलनि जे नतीजे में जॾहिं सिंधी माण्हुनि खां मायूस थिया ऐं बेज़ार थियण लॻा त उन्हनि क़ौम परस्तनि ॾांहुं निहारणु शुरू कयो ऐं कुझु वक़्त लाइ ईअं महसूसु थियणु ऐं नज़र अचणु लॻो त सिंध बचायो कमेटी जे नाले सां हलंदड़ इतिहाद, जेकॾहिं इहो इतिहाद आहे त पीपुल्स पार्टी जी मुतबादिल कुवत तौरु हैसियत इख़्तियार करे रहियो आहे, पर अवाम जी ताक़त ते भाड़ण ऐं असूलनि जी जदोजहद करण बजाए वॾेकी मौक़े परस्ती वारी सियासत करण जे नतीजे में मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे हक़नि जी चैंपियन तौरु माण्हुनि जी निगाहनि जो मर्कज़ बणिजी रही आहे ऐं पीपुल्स पार्टी जे मुतबादिल जो ॾेख ॾेई रही आहे, जॾहिं त हक़ीक़त में मुतबादिल त छॾियो, मुस्लिम लीग त पीपुल्स पार्टी खां मुख़्तलिफ़ ई कान्हे। ॿई हिकु सिके जा ॿ पासा आहिनि। ॿिन्हीअ जा वाक धणी उहे ई साॻिया आहिनि जिन सिंध खे हिन हालत ताईं पहुचायो आहे। सिंध जा क़ौमी हक़ त परे जी ॻाल्हि, पर इलेक्शनी सियासत जे हवाले सां बि असांजा क़ौम परस्त दोस्त धक खाई विया ऐं अहिड़ी तरह खेनि पतो ई न पियो। सियासत जी पंहिंजी हरकियात डायनामिक्स हूंदी आहे। इहा माण्हुनि जी ख़्वाहिश मुताबिक़ न पर फितरी कुवतुनि जे ज़ोर ते हलंदी आहे। पहिरें मुस्लिम लीग फंक्शनल जे नुमाइंदनि खे मुबसिर तौरु सिंध बचायो कमेटी जे इजलास में घुरायो वियो। पोइ कमेटी जा इजलास फंक्शनल लीग जे सरबराह वटि थियण लॻा ऐं हाणे इहा ॻाल्हि हिते पहुती आहे त सिंध बचायो कमेटी जा इजलास घुराए बि पीर पगारो थो ऐं पूरी दुनिया खे फ़ैसिला बि पीर पगारो ॿुधाए थो। असांजा क़ौम परस्त दोस्त रुॻो कंध था धूणनि या वधि में वधि ख़ामोश था रहनि। इन सूरत-हाल में सिंध जे मसइलनि ते पीपुल्स पार्टी खां नाराज़ थींदड़ सिंधी माण्हू बि घणो करे पंहिंजो वोट क़ौम परस्तनि बजाए मुस्लिम लीग फंक्शनल खे ॾींदो, छाकाणि त जॾहिं हू ॾिसे थो त क़ौम परस्त ख़ुदि पीर साहब वटि था वञनि त पोइ हू सोचे थो त मां सिधी रीति छो न पीर साहब पगारे जी पोइवारी करियां। ताज़ो पीर साहब जी अॻुवाणी में मुस्लिम लीग फे जूं मियां नवाज़ शरीफ़ जी क़यादत में मुस्लिम लीग नून सां ॻाल्हियूं थियूं। उन्हनि ॻाल्हियुनि में क़ौम परस्त शरीक कोन हुआ, पर ॻाल्हियुनि खां पोइ नवाज़ शरीफ़ सां गॾिजी इलेक्शन विढ़ण जो पीर साहब ऐलान कयो त उते ई इहो बि चई छॾियईं त क़ौम परस्त बि इन इतिहाद में शामिल हूंदा। इन मां ॿिनि ॻाल्हियुनि जो इम्कान ज़ाहिर थिए थो, या त क़ौम परस्त दोस्तनि संदन फ़ैसिला करण जो पीर साहब पगारे खे इख़्तियार ॾेई छॾियो आहे, या वरी पीर साहब उन्हनि खे ॻाल्हियुनि वारे अमल में शरीक करणु ज़रूरी कोन सम्झियो। न रुॻो एतिरो, पर इन ॻाल्हि जो बि इम्कान मौजूदु आहे त मुस्लिम लीग फे जी इलेक्शन दौरान या इलेक्शन खां पोइ पीपुल्स पार्टी सां कंहिं क़िस्म जी सियासी मुफ़ाहिमत थी वञे, छाकाणि त उन्हनि जे विच में वाहिद इख़्तिलाफ़ी मसइलो बिटो मकानी निज़ाम फ़िलहाल ख़तमु थी चुको आहे। मूं कुझु ॾींहं अॻु में बिटो मकानी निज़ाम ऐं सिंध जी क़ौमी जदोजहद जे उनवान सां पंहिंजे मज़मून में लिखियो त जॾहिं इक़्तिदारी सियासत जा 6 सुवार पाण में ठही वेंदा त पोइ उन्हनि क़ौम परस्तनि जो छा थींदो। उन ते काफ़ी दोस्त नाराज़ थी पिया हुआ। हाणे इन सॼी सूरत-हाल में मुस्लिम लीग या पीर साहब पगारे ते का मयार नथी ॾेई सघिजे, छाकाणि त उन्हनि जी सियासत हमेशह खां हिकु खुलियल किताब रही आहे ऐं उहे जेकी कुझु कंदा आहिनि ज़ाहिर ज़हूर ऐं ऐलानिया कंदा आहिनि। जीअं कुझु अरसो अॻु में पीर साहब पगारे वाज़े तौरु चयो हो त मुंहिंजी एजेंडा पंहिंजी आहे, क़ौम परस्तनि सां मां रुॻो बिटे निज़ाम जे ख़िलाफ़ जदोजहद में गॾु आहियां। या अॻियों पीर साहब ऐलानिया चवंदो हो त मां GHQ जो माण्हू आहियां ऐं ईमानदारी जी ॻाल्हि इहा आहे त मां हिन जी अहिड़ी सचाई ऐं बेबाकी जो मदाह होसि। अहिड़ा लफ़्ज़ चवण लाइ वॾी हिमत घुरिजे, जेका सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। ॿियनि दोस्तनि खे बि ज़ाहिर आहे त पूरो पूरो हक़ आहे त उहा सियासत कनि जंहिंखे हू दुरुस्त ऐं बहितर सम्झनि, पर पोइ पीर पगारे वांगुरु एतिरी हिमत ऐं इख़्लाक़ी जुरत ॾेखारीनि जो उन सियासत जे नतीजनि खे तस्लीम कनि ऐं उन्हनि जे नतीजे में मथनि ईंदड़ ज़िम्मेवारी खे क़बूल कनि। सुभाणे ईअं न चवनि त असां सां धोखो थियो या असां सां बेवफ़ाई थी या असां न सम्झियो हो
त अहिड़ा नतीजा ईंदा। सियासी दानाई जी इहा तक़ाज़ा हूंदी आहे त ईंदड़ वक़्त जी हालतुनि ऐं उन्हनि जे नतीजनि जो अॻुवाट अंदाज़ो करे सघिजे। बाक़ी धोखा ऐं वफ़ा बेवफ़ाई इश्क मोहबत में थींदी आहे। सियासत में हिकमत अमलियूं थींदियूं आहिनि जेकी या त दुरुस्त हूंदियूं आहिनि या वरी ग़लति, जिते सही हिकमत अमली जे सुठनि नतीजनि जो ताज पंहिंजे मथे ते रखिजे थो त पोइ ग़लति हिकमत अमलियुनि जे ख़राब नतीजनि जी बि ज़िम्मेवारी क़बूल करणु घुरिजे। हिते वरी साईं जीएम सैद जो रहनुमाई वारो किरदारु साम्हूं अचे थो। हिन पाकिस्तान ठाराइण में सरगर्म हिसो वरितो, पर पोइ सिंध लाइ निकिरंदड़ हानिकार नतीजनि जी ज़िम्मेवारी बि क़बूल कई। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां वधीक नुक़सान जेको इन गैर नज़रियाती ऐं वक़्ती मुफ़ादनि वारी सियासत पहुचायो आहे सो इहो आहे त सिंध जी क़ौमी जदोजहद खे हिकु अहिड़ो धकु लॻो आहे जंहिं जे असरनि मां आजो थियण में वरी असांखे अलाए केतिरो वक़्तु सर्फ करणो पवंदो ऐं केतिरी जाखोड़ करणी पवंदी। अहिड़े मौक़े परस्तीअ वारी सियासत जे नतीजे में सिंध जी क़ौमी हक़नि वारी जदोजहद में हिकु अहिड़े नए अंसर जी दाख़िला थी आहे जंहिंखां हिन महिल ताईं क़ौमी जदोजहद आजी हुई। पीरी मुरीदी, ज़मींदारी, कबीलाई या ख़ानदानी असर रसूख़ जे ज़ोर ते सिंध में केतिरा ई माण्हू सियासत कंदा रहिया आहिनि। उहे इलेक्शनूं बि विढ़ंदा हुआ, असेंबलीअ जूं सीटूं बि खणंदा हुआ ऐं वज़ीर बि थींदा हुआ, पर क़ौमी तहरीक ऐं क़ौमी मुफ़ादनि वारी जदोजहद जे हवाले सां उहे लातालुक़ या गैर मौजूद हूंदा हुआ। गुज़िरियल 45 सालनि खां सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे मुफ़ादनि ऐं हक़नि वारी वेड़ में ॿधुरियूं दावेदार ऐं मैदान अमल में हूंदियूं हुयूं। हिकिड़ा क़ौम परस्त, ॿी पीपुल्स पार्टी। सिंध जे मुफ़ादनि ऐं सिंधी माण्हुनि जे हक़नि जे हवाले सां दोस्त तोड़े दुश्मन इन्हनि ॿिन्ही खे ॻणींदा ऐं उन्हनि ॾांहुं निहारींदा हुआ। कुझु पंहिंजी अंदरूनी ख़ामियुनि जे करे, कुझु मौरूज़ी हालतुनि जी तब्दीली जे करे ऐं कुझु साईं जीएम सैद जे फ़िक्र वारे नज़रिए जी सियासत करे पीपुल्स पार्टी पंहिंजे मंतक़ी अंजाम ॾांहुं तेज़ी सां वधी रही हुई ऐं ॿिए तरफ़ क़ौमी तहरीक हिकु नए मरहले में दाख़िल थी रही हुई। अहिड़े मरहले ते कोता नज़री वारी सियासत उन्हनि माण्हुनि ऐं ग्रोहनि खे हथ सां वठी हाणे क़ौम परस्त सियासत जे मर्कज़ काउंटर स्टेज ते बीहारियो आहे जेके हूअं लिके खां ई ॿाहिरि हुआ। इहो त तय आहे त इहे वॾेरा, जागीरदार, पीर, मीर ऐं अरबाब छा क़ौमी जदोजहद कंदा, जेके पीपुल्स पार्टी खां वधीक रुजत पिसंद आहिनि ऐं जिन गादी नशीन वारी जागीरदाराणी ऐं कबीलाई सियासत जी शिकस्त ते पीपुल्स पार्टी पंहिंजी फतह जा बुनियाद रखिया हुआ त अॼु ज़रे घटि अधु सदी खां पोइ पीपुल्स पार्टी जी जाइ यकीनी तौर खां वधीक तरक़ी पिसंद कुवत विलारींदी। इहो फितरी कानून आहे ऐं इहा तरक़ी पिसंद कुवत क़ौमी तहरीक आहे जंहिंजी जदोजहद जा बुनियाद अक्सरियती ग़रीब अवाम जे मुफ़ाद ते रखियल हुजनि, जेका कामयाबी लाइ उन्हनि जी ॿधी ऐं ताक़त ते भाड़ींदी हुजे। पर उन्हनि रुजत पसंद कुवतुनि जे अचण सां क़ौमी तहरीक खे पोइते धिकींदड़ हिकु झटको ज़रूरु आयो आहे। इक़्तिदारी सियासत जी अॾीअ ते सभिनी असूलनि ऐं आदर्शनि खे क़ुर्बान करण जो नतीजो इहो थियो आहे जो हाणे सिंध में माण्हू सवाल था कनि त पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग ऐं क़ौम परस्तनि में ऐं उन्हनि जी सियासत में कहिड़ो फ़र्क़ु रहियो आहे, जॾहिं त ॿई धुरियूं बग़ैर कंहिं वाज़े प्रोग्राम जे इहो थियूं चवनि त असां इक़्तिदार में अची सिंध जी बहितर ख़िदमत ऐं हिफ़ाज़त कंदासीं। सिंध खां ॿाहिरि जा क़ौम परस्त ऐं खाॿी धुर वारा वरी इहो सवाल था कनि त सिंध जी इहा क़ौमी तहरीक केॾांहुं वई जंहिंखां असीं उत्साह वठंदा हुआसीं। सामईन, प्रोग्राम जो टियों लेख अव्हां जी ख़िदमत में पेश कयो वियो। उमेद त हिन लेख में जिन ॻाल्हियुनि ऐं हालतुनि जी निशानदेही कई वई आहे अव्हां उन ते गौर ज़रूरु कंदव, छाकाणि जो जोणे जे साहब गॾियल मसइलनि, जदोजहद ऐं उन जे हल जी निशानदेही कई आहे। सामईन, प्रोग्राम जो चौथों ऐं आख़िरी लेख असांजे नौजवान लेखक सुंदर मेंघवाड़ जो आहे। हिन सिंध वासियुनि जो ध्यानु सिंध में फ़िरके वारियत सबबि सिंध जे मज़लूम ऐं मिसकीन अवाम सां थींदड़ कहरी ज़्यादतियुनि तरफ़ छिकायो आहे। सिंध में न्याणियुनि जी हैसियत इंतहाई मुक़दस सम्झी वेंदी आहे। न्याणीअ खे सत क़ुरान वारी हैसियत ऐं मान ॾिनो वेंदो आहे। असांजे सिंधी समाज में जे न्याणी दर लड़ी आई त खून बि माफ़ थी वेंदा हुया। हाणे हिन सिंध खे छा थी वियो आहे? असांखे लेखक सुंदर मेघवाड़ अहिड़ियुनि हालतुनि जी निशानदेही कई आहे।
इन्हनि साज़िशुनि खे वाखो कयो आहे जंहिं तहत मज़हब खे बुनियाद बनाए घर दड़ियुनि खे हिक ॿिए सां विढ़ायो पियो वञे। हिन पंहिंजे लेख में अहिड़ियुनि साज़िशुनि जो मुक़ाबिलो करण जी वाट सिंधी माण्हुनि खे ॾसी आहे। बिना कंहिं मज़हबी मतभेद जे हिक थी सिंधी माउ ऐं उन जी पाक पवित्र मासूम न्याणियुनि जी लज बचाइण लाइ दुश्मन आॾो ऐं उन सां अखियूं अखियुनि में मिलाए मुक़ाबले जी ॻाल्हि कई आहे। हिन सभ खां अहम ॻाल्हि कई आहे त धरती माउ खे छॾण बजाए दुश्मन सां मुक़ाबिलो करे धरती माउ जी वारसी जी ॻाल्हि करणु घुर्जे। सामईन, हाणे अव्हां जी ख़िदमत में सुंदर मेघवाड़ जो लेख हाणे त हिसाब किताब थींदो पेश करे रहिया आहियूं। इंसान हिकु जानवर आहे, पर हिन जानवर ऐं ॿियनि जानवरनि में फ़र्क़ु इहो आहे त ही समाजी जानवर आहे, यानी ॿिन्ही जानवरनि जे विच में समाजी ऐं गैर समाजी हुजण जो फ़र्क़ु आहे। समाज जो सिधो सओं तालुक़ इंसान सां आहे ऐं इंसान जो समाज सां, मतिलब त इहे ॿई हिक ॿिए जे वजूद लाइ लाज़िम मलज़ूम आहिनि। इन्हनि मां कंहिं बि हिक जे ख़तम थियण सां फितरी तरह ॿिए जो वजूद बि नज़र न ईंदो। समाज हिकु अहिड़ो ढांचो हूंदो आहे जंहिं जे अंदरि न सिर्फ़ इंसान रहे थो बल्कि अलॻि पिद माणे थो। समाज इंसान जे अशरफुल मख़लूक़ात हुजण जो ई नतीजो आहे, छो त समाज इंसान जी तख़लीक़ आहे। इंसान जे महान हुजण जी साबिती उन जे इंसान हुजण मां ई आहे ऐं इंसान हुजण जी साबिती वरी उन जे समाजी ज़िंदगीअ सां आहे। इंसान पंहिंजी अज़मत जे दर्जे जी ज़िंदगी घारण लाइ जेको समाज तख़लीक़ कयो, उहो को कुझु ॾींहं, कुझु महीननि या कुझु सालनि जो कमु न आहे। इन ई कम खे सरअंजाम ॾियण लाइ इंसाननि जी अणगणियल नस्लुनि किरोड़े साल लॻाया। इहा इंसान जे इंसान बणजण जी जुस्तजू अॼु बि हलंदड़ आहे। धरतीअ जे ॻोल्हे ते इंसान जेके समाज तख़लीक़ कया, उहे जाग्राफियाई ऐं माहौलियाती असरनि सबबि हिक ॿिए खां थोरा थोरा मुख़्तलिफ़ ज़रूर आहिनि, पर उन्हनि सभिनी जो हासिल मक़सदु हिकु ई आहे ऐं इहो आहे इंसान जी अज़मत। इहो फ़र्क़ु उन्हनि समाजनि जे बुनियादी मुहरिकनि जे तरीक़ेकारनि में आहे। उहे बुनियादी मुहरिक आहिनि रहणी करणी, जिन खे गॾाए सकाफ़त बि चऊं था। यादि रहे त इन ई रहणी करणी यानी सकाफ़त जे तरीक़ेकार में फ़र्क़ु सिर्फ़ जाग्राफियाई ऐं माहौलियाती असरनि करे थियो, न कि ॿियनि सबबनि करे। हज़ारें लखें सालनि जे इन ई सफ़र में हर ख़िते में उतां जे जुड़ंदड़ फितरी समाजनि खे बहितर बनाइण में मदद केतिरनि ई इंसान दोस्त पैगंबरनि पंहिंजो किरदारु निभाए कई। इंसान घणो बेसम्झ ऐं फितरत बेरहम तब्दीलियुनि अॻियां वेचारो हुजण करे पंहिंजी खल बचाइण ख़ातिर इन्हनि नेक इंसाननि खे पूॼण लॻो ऐं अहिड़ी तरह धरतीअ जे ॻोल्हे ते मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ जॻहनि ते मुख़्तलिफ़ मज़हब जनम वठंदा विया। इन्हनि नेक माण्हुनि पंहिंजे पंहिंजे ख़िते जे माण्हुनि खे इंसानियत जे बुनियाद ते बहितर ज़िंदगी गुज़ारण जा असूल ॾिना, जंहिंमें न सिर्फ़ पंहिंजी ज़िंदगीअ जी बहितरी ऐं आसाइश जा क़ाइदा हुआ, बल्कि हर इंसान जी बहितरी जूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं हुयूं जेके बिना के नंढ वॾाई, मतभेद, ऊच नीच ऐं तासुब ते ॿधल हुयूं। मतिलब त इहे क़ाइदा हर इंसान ॿिए इंसान सां प्यार करण जे बुनियादी असूल ते बीठल हुआ। अहिड़नि ई प्यारनि तरीक़नि जे ज़रिए न सिर्फ़ ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़रंदी हुई, बल्कि हर इंसान ख़ुदा जो बहितर दोस्त बल्कि ख़ुदा जो रूप हूंदो हो ऐं उन इंसान जो हर हिकु लफ़्ज़ ॼण कुदरत जो कानून हूंदो हो। छा त ज़िंदगी हुई, पर वक़्तु वॾो वेरी आहे, हर शइ जी सूरत ई मटाए छॾे थो। इंसान जे अंदर जो डपु हमेशह उन जी कमज़ोरी रहियो आहे ऐं इन ई डप ऐं कमज़ोरीअ जो फ़ाइदो वठंदे किन शैतान सिफ़त इंसाननि पंहिंजा पंहिंजा मुफ़ाद ऐं मज़ा माणण लाइ ॿियनि इंसाननि खे धणी सॻोरे जे नाले खां टेॼारियो। फितरत जी तब्दीलियुनि खे मिसाल बनाए, कुदरत खे कहार साबित करे, पंहिंजा पंहिंजा दुकान खोले, माण्हुनि खे भंभलाए, टेॼारे ऐं कमज़ोर खे गीदी बणाए पंहिंजा पेट वॾा कंदा रहिया। ईअं ॾिसंदे ई ॾिसंदे मज़हबी ठेकेदारनि में ॾुंडापट तेज़ थींदी वई। हर को पंहिंजे दुकान बचाइण ऐं चमकाइण में लॻी वियो। विच में वीचारनि सूफ़ियुनि घणो ई माण्हुनि खे सम्झाइण जी कोशिश कई, पर साईं वीर अहिड़ी जो तेज़ उभरी जो के त सूफ़ी बि वीचारा तब झले न सघिया ऐं उन में लुड़ी विया। आम माण्हू वीचारो त सहे जी खल वीचारो अॻे ई हुयो, सो त हमेशह खसारे में ई रहियो आहे।
आम माण्हुनि मां वरी के पंहिंजो पाण खे सूफ़ी लॾे जो सम्झण ऐं सॾराइनि था, पर अमली तरह सभई रिढूं कारे बूथ वारियूं आहिनि। हर हिकु फर्द इन ई मज़हबी वापारियुनि जो पुछ पकड़े पंहिंजो पाण खे सुरखुरू करण जे चकर में हर रोज़ ख़ुदकशियूं करण लाइ हिक ॿिए सां मुक़ाबले में आहे। हिकिड़ा तबई ख़ुदकशी कनि था त ॿिया वरी ज़हनी। मुंहिंजे ख़्याल में तबई खां ज़हनी ख़ुदकशी तमामु घणी नुक़सानकार आहे, जंहिंजा असर घणे वक़्त ताईं ऐं घणनि ताईं पखिड़िजनि था। मथीं सॼी ॻाल्हि जा हर रोज़ केतिरा ई मिसाल हिन मुअल समाज में नज़र अचनि था। इन्हनि सभिनी मां लिंग कांडारींदड़ मिसाल 6 सालनि जी हिकु मासूम न्याणी वेजंती बाई मेघवाड़, जंहिं ज़िंदगी खे अञा ताईं ॾिसण जी शुरूआत ई मस कई हुई त इन जी ज़िंदगी जी ख़ुशी ऐं इज़त ई धूड़ कई वई। संदसि वालिदीन इंसाफ़ जे लाइ ॿाॾाईंदा रहिया, पर पुलिस ऐं इंसाफ़ जा रखवाला ऐं वहशी वॾेरा ऐं उन्हनि जा पालियल हंबोछियूं हणंदा रहिया। कंहिंखे बि एतिरी जुरत न थी जो उन्हनि खां उन्हनि जी कयल बेहयाई जो पुछाणो, उन्हनि जी अखियुनि में अखियूं विझी पुछण त परे जी ॻाल्हि, पर केरु पुठीरो बि पुछण लाइ तयारु नाहे। 2 डिसंबर 2012 जी शाम जो मासूम ॿारड़ी वेजंती बाई मेघवाड़ जी इज़त सां खेॾियो वियो। इन ॾींहं खां वठी सिंध जे केतिरनि ई शहरनि में हज़ारे माण्हुनि महीने खां बि मथे ॾींहुं सरापा एहतजाज कयो। केतिरा ई वज़ीर, मशीर, MNA ऐं MPA आया, सभिनी लफ़्ज़ी हमदर्दियूं जतायूं, पर कंहिं बि अमली तौर ते टके बराबरि को बि इंसाफ़ न ॾियारियो। सिंध जा वारिस सम्झिया वेंदड़ इहे मिसकीन माण्हू बेयारो मददगार हर ॾींहुं इन्हनि वहशियुनि जे ताब हेठि आहिनि। हर रोज़ केतिरनि ई न्याणियुनि जी ॾींहं ॾिठे जो आबरू लुटिजे थी। केतिरियूं ई न्याणियूं अगवा थियनि थियूं। असांजा हुकुमरान मुफ़ाहिमत जी पॉलिसी जे ॿंधण में ॿधल आहिनि। उन्हनि जूं कुर्सियूं ऐं हुकूमतूं ख़तरे में थियूं अचियो वञनि, जेकॾहिं उहे कंहिं बि बदमाश में हथ था विझनि। बल्कि बेहयानि जो हिकु न खुटंदड़ टोलो आहे। उन्हनि मां जेकॾहिं कंहिं हिक में बि था हथ विझनि त उहे पंहिंजा ई हथ पंहिंजी ई ॻिची में था अची पवनि। सिंध धरती जंहिंखे मज़हबनि खां मथां सेक्युलर, इंसानियत जी अमीन, अमन ऐं सूफ़ियुनि जी धरती सम्झियो ऐं चयो वञे थो, अहिड़नि वाक़िअनि ऐं समाज जी बेहसी खे ॾिसी इन्हनि लफ़्ज़नि खे घटि में घटि इन ई सिंध सां त कंहिं बि सूरत में लागू नथो करे सघिजे। छो त हक़ीक़त इहा आहे जेका हर रोज़ अख़बारनि जो पेट भरे थी। ही उहा सिंध नाहे जंहिं लाइ धारियुनि जी काहुनि ऐं ग़ुलामीअ खां बचण लाइ झंगनि में रही मेघवाड़नि मोल जानवर खाधा, भीलनि गोहूं मारे खाधियूं, पर कॾहिं बि ग़ुलामी क़बूल न कई। उन्हनि माण्हुनि लाइ हितां जे लाठड़ियुनि वॾेरनि धरतीअ ट्रामो बणाए छॾी आहे। उहे पंहिंजी जानियुनि, माल ऐं इज़तुनि जे तहफ़ुज़ लाइ हेॾां होॾां जूं हथोराड़ियूं हणी रहिया आहिनि। आऊं सिंध जे असली वारसनि खे अपील कंदुसि त भाड़िया न थिजो, मुड़ुस माण्हू थिजो ऐं सिंध जे वेरनि खे ॼाण हुजे त इहे धरती धणी हाणे तारीख़ जे कंहिं बि अहिड़े कठिन इम्तिहान में वञण जे बजाए तव्हां खां अॻियां ऐं पोयां सभु हिसाब वठंदा। ही उहो दौर नाहे जंहिं दौर में असांजा कन शीए सां ॾटियल हुआ, असां जूं अखियूं खुलियल हूंदे बि अंधियूं हुयूं, असांजा हथ हुनर ऐं रोशन हूंदे बि ख़ाली ऐं ऊंधा हुआ। हाणे त असां हर ॻाल्हि अव्हां खां बि बहितर सम्झूं था। इल्मु असांजा दिमाग़ रोशन करे छॾिया आहिनि ऐं करे पियो। असां तमामु घणी तेज़ी सां उभरी रहिया आहियूं। तव्हां जूं ऊच नीच, शूदर, ब्राह्मण वारियूं सारियूं ड्रामेबाज़ियूं असां सम्झी चुका आहियूं। हाणे असां साइंस ऐं टेक्नोलॉजी जे दौर जा इंसान आहियूं ऐं शाल ते बि पढ़ूं था, जेको चवे थो ॾात नाहे ज़ात ते, जो वहे सो लहे। हाणे भॼबो न, हाणे त हिसाब किताब थींदो। सामईन, अॼोको प्रोग्राम कुझु वर्ग किताब मां 4 लेख अव्हां जी ख़िदमत में पेश कया विया। उमेद तव्हां खे पसंदि आया हूंदा। असांजी कोशिश आहे त सिंध में शौरी इनकलाब लाइ जदोजहद करियूं। अव्हां जे लाइ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां अहिड़ो मवाद पेश कयूं जीअं असां हालतुनि खे सम्झी सघूं, सिंध जो माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल बाबति वीचारे सघूं। इन लाइ अमलन कुझु करण तरफ़ अॻिते विख वधायूं, छाकाणि जो सिंध असांजे लाइ मुक़दस आहे, असांजे लाइ सभु कुझु आहे। सिंध असांजे वजूद जो उहो हिसो आहे जंहिंखां सवाइ असां ज़िंदा नथा रही सघूं। इन करे असां सभिनी खे इंतिहाई संजीदगीअ सां सिंध जी वहदत जे बचाव लाइ पाण में गॾिजणु घुरिजे, हिकु थियणु घुरिजे। इहो इन करे बि ज़रूरी आहे त सिंध ते घणनि जूं मेरियूं अखियूं आहिनि। मुक़ामी वॾेरे खां वठी रियासती दहशतगर्दनि
ऐं बैन अल-अक़वामी दहशतगर्द सिंध जे वसीलनि खे हमेशह लाइ सिंधियुनि खे महरूम करणु चाहिनि था। इन करे उन्हनि खे सोचणो पवंदो ऐं उन्हनि खे सुजाॻ थियणो पवंदो। असांजी सिंध जंहिंजो 5% उहो तबिको आहे जेको शुरू खां धारियुनि सां मिली 95% खे ग़ुलाम रखण जी साज़िश में शरीक आहे। 5% जंहिंमें वॾेरो, मीर, पीर, जागीरदार ऐं राशी कामोरो, उन्हनि जी इहा गॾियल कोशिश आहे त 95% मिसकीन अवाम खे ग़ुलाम बनाए रखनि, उन्हनि जे समूरनि वसीलनि, इख़्तियारनि ऐं हक़नि खां उन्हनि खे महरूम बनाए रखनि। असांजी सिंधी क़ौम खे सोचणु घुर्जे त जंहिं हुक्मरान तबिके खां चङाई ऐं बहितरी जूं उमेदूं रखी वेठा आहियूं, उन्हनि त गुज़िरियल 65 सालनि खां सिंधी अवाम जी भींग कई आहे। केॾी वॾी ज़्यादती आहे अवाम जेको ॾींहुं राति हिकु करे ज़मीन खेड़े थो, पोरियो करे थो, कारखाना हलाए थो, मिटीअ सां मिटी थी पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे थो। मोट में हिन जे पोरे मां हिन खे ॿ वेला मानी बि नसीब कोन थी थिए। हिन जो औलाद तालीम खां महरूम आहे, इलाज खां महरूम आहे, अहिड़ी तरह हर बुनियादी सहूलियत खां महरूम कयो वियो आहे। ॿिए तरफ़ सिंध दुश्मन हुक्मरान टोलो कॾहिं मज़हब जे नाले में त कॾहिं मुल्क जे नाले में ऐं वरी कॾहिं बिरादरी ऐं पीरी मुरीदे जे नाले ते वोट वठी अवाम जी तक़दीर बदिलाइण बजाए पाण अयाशूं करे रहियो आहे। इन करे हाणे वक़्तु अची वियो आहे त असांजे कलम धणियुनि, क़ौमी सियासत कंदड़नि खे पंहिंजी अक्सरियती अवाम जे ॾुखनि सूरनि जे ख़ात्मे वारी सियासत करणु घुर्जे। उन ई अवाम में वञी उन्हनि जे मसइलनि खे हल करण लाइ उन्हनि खे पाण सां गॾाए जदोजहद करणु घुर्जे। इन्हनि खे हिमत ॾियारणी आहे। उन्हनि में पंहिंजे मसइलनि जे हल लाइ सिंध धरती माउ जी वहदत बचाइण ख़ातिर ऐं इस्तहसाली तबिके सां विढ़ण लाइ हिमत ॾियारणी आहे। इन करे ही वक़्तु इंतहाई अहम ऐं आज़माइश वारो आहे। हिन घड़ी सिंध जी मालिकी करणी आहे, जीअं सिंध जे इख़्तियारनि, सिंध जे वसीलनि जी मालिकी करे सघिजे। सामईन, उमेद तव्हांखे असांजो ही प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। असांखे पंहिंजी राय खां आगाह कजो ऐं सलाहुनि सां असांजी रहनुमाई करियो। सामईन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इन ई आस ऐं दुआ सां इजाज़त ॾींदा त शाल सिंध सदाईं आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन